अॼु मां पंहिंजे महिनत जो हिकु नंढड़ो पर अहम मंज़र पंहिंजे ॿारनि सां वंडियो। हीउ लोडर रक्शो जंहिं ते असां भाॼी सप्लाई कंदा आहियूं, अॼु उन ते किताब लोड थींदा। मूं पंहिंजे ॿारनि खे विहारे पंहिंजो लोडर रक्शो हलाए सोसाइटी जी गेट वटि पहुतुसि, जिते मुंहिंजी महिनत प्यारे दोस्त असगर सूमरो जी मदद सां किताब आया बदीन जी वेन में। मुंहिंजा ॿार मुंहिंजी महिनत जा गवाह बणिया। उहो लम्हो जॾहिं हर कंहिंजा ॿचिड़ा ॾिसनि था त संदसि वालिद कहिड़े नमूने इज़त सां रोज़ी थो कमाए, उहो ई हिकु हक़ीक़ी सबक़ु आहे जेको कंहिं स्कूल में नथो मिले। मंझंदि जी मानी जो टाइम थी वियो ऐं अॼु मंझंदि जो मूं पंहिंजे हथनि सां अंबड़ियूं कटे बसर लूणु मिर्च विझी चटणी तयारु कई। हीअ रुॻो खाइण जी शइ न आहे, हीअ त असांजी रवायत सकाफ़त जो ज़ाइक़ो आहे। जॾहिं दाल रधिजे थी ऐं उन सां गॾु चांवरनि जी मानी हुजे त हीअ चटणी ॼण त पूरे खाधे जो हिसो बणिजे थी। उहो ई आहे असांजे देसी खाधे जो ज़ाइक़ो, सादो पर ख़ालिस, मोहबत सां ऐं ख़ुशबूअ सां मालामाल, जेको असां तमामु घणो शौक़ सां खाईंदा आहियूं। सिर्फ़ु असां वॾा ई न, पर असांजा नंढा ॿार बि हीउ देसी खाधो वॾे शौक़ सां खाईंदा आहिनि। दाल जे मथां बसर विझी करे ऐं उन में 2-3 चमचा चटणी जा विझी करे ऐं पोइ चांवरनि जी मानी सां हिन खे रगड़ो ॾींदा आहियूं ऐं जॾहिं गिरह वात में पवंदो आहे त वाह वाह जो आवाज़ु निकिरी वेंदो आहे। मुंहिंजो वॾो पुटु मल्हार, हिकु मज़ेदार ॻाल्हि न उनजी तव्हां सां शेयर कयां थो। मुंहिंजो जेको नंढो पुटु आहे साल उहो कलाकु पहिरियां वेठो हुयो, पर मल्हार खे इहो लॻी रहियो हुयो त बाबा हिन जा कपिड़ा सही न आहिनि, हिन जे लाइ हिनखे बाज़ारि न वठी हलो ऐं असां सां गॾु न हले। एतिरा चकर सम्झायोमांसि त बाबा हिन जा कपिड़ा बिल्कुलु सही आहिनि, कलाकु पहिरियों वेठो आहे, नवां कपिड़ा पातल अथसि। तॾहिं वञी हिन यार खे ॻाल्हि सम्झ में आई आहे, तॾहिं वञी चयो अथई ठीकु आहे हल मूंसां। हिन जी वॾी मज़ेदारी इहा ॻाल्हि आहे त जाॾे बि मूंसां हलंदो आहे वेंझी सिंझी साफ़ु सुथरा कपिड़ा पाए ऐं पोइ ॿाहिरि निकिरंदो आहे। ॿारनि खे खणी मां पहुतुमि सिधो बाज़ारि में ऐं सुभाणे बाज़ारि ई इन जे लाइ हिकु ॾींहुं पहिरियों मूंखे टेबलूं लॻाइणियूं हुयूं, जंहिंसां मां कचहरी कयां थो। इहो नवाब आहे ऐं हीअ शामियाना वग़ैरह हिते हणंदो आहे, तमामु घणो महिनती माण्हू आहे। हिते हिकिड़ी ॻाल्हि मां तव्हां सां कंदुसि जेकी गौर सां ॿुधिजो त पंहिंजे कम सां वफ़ा ऐं सचाई करण सां उन में बरक़त ईंदी आहे। कॾहिं कॾहिं माण्हू सम्झनि था त वॾे कम लाइ वॾा हथ घुरिजनि, पर असुलु ॻाल्हि दिलि जी आहे। जेकॾहिं दिलि में सचाई हुजे त नंढो कम बि वॾो थी वेंदो आहे। इन जे करे नंढा नंढा तव्हां कमु कंदव त तव्हां वॾी ख़ुशी माणींदव। राति जी मानी जो टाइम थियण वारो हुयो ऐं मां बिह कटिया ऐं बिह ॻणण में थोरो टाइम वठंदा आहिनि। हिते औरत जे बारे में हिकिड़ी ॻाल्हि मां तव्हांखे चवंदुसि त औरत जी ज़िंदगी रुॻो चुल्ह चौकी ताईं महदूद न आहे हूंदी। हूअ बि साहु खणे थी, थकिजी पवे थी, सोचे थी ऐं महसूसु करे थी। घर अंदरि औरत जा जेकी कम असां नंढा सम्झंदा आहियूं, उहे ई संदसि महिनत जा वॾा सबूत आहिनि। इन जे लाइ घर जी औरतुनि जो थोरो साथ ॾींदा कयो। हींअर मुंहिंजो वक़्तु थी वियो आहे ॿारनि सां थोरी रांदि रूंद खेॾण जो।